नाज़रीन न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कंबर मां ख़बर ईंदा हलूं त कंबर भरिसां इलाज लाइ अस्पताल वेंदड़ ॻोठाणनि खे पुलिस पारां रोकण ऐं मुबैना तशद्दुद जे नतीजे में 6 महीननि जी मासूम ॿारड़ी फौत थी वई, जंहिं जे वारसनि लाश थाणे अॻियां रखी धरणो हयो ऐं ॻोठ अलाह ॾितो चांडियो में 6 महीननि जी ॿारड़ी रुकयल चांडियो जे फौत थियण ते संदसि वारसनि औरतुनि ऐं मर्दनि लाश खणी कंबर जी सिटी थाणे अॻियां रखी धरणो हयो। उन मौके ते फौत थियल ॿारड़ी जे पीउ हाकिम चांडियो ऐं मां रुखसाना मीडिया के ॿुधायो त असां गुज़िरियल ॾींहुं ॿारड़ी खे इलाज लाइ लाड़काणे खणी वञी रहिया हुआसीं त थाणे जे नंढे मुंशी बरकत चांडियो पैसनि जे ॾेती लेती जे मामले तां रोके तशद्दुद कयो। हिननि चयो आहे त पुलिस जे तशद्दुद सबबि घर वापसि थियासीं त वरी राति जे वक़्तु पुलिस घर ते चढ़ाई कई, जंहिं करे ॿारड़ी जो वक़्तु सिर इलाज न थियण ते फौत थी वई। असांजी ॿारड़ी जी मौत जो ज़िम्मेवार पुलिस एहलकार नंढो मुंशी बरकत चांडियो व इन मथां केस दाख़िल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।